सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। मोज़िज़ सामीन, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां तव्हांखे सलाम। आऊं आहियां अवां जो पंहिंजो अली नवाज़ आरी सर। मोज़िज़ सामीन, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां केतिरनि ई ॾींहंनि खां सिंधी अदब में औरतुनि जो हिसो रेडियो वॉइस ऑफ सिंध जे प्रोग्राम ॾस में हफ़्तेवार शुरू कयो वियो आहे, जंहिंमें सिंध जे या सिंधी ॿोलीअ सां, सिंधी अदब सां लाॻापियल किन बि ॿिनि या 3 लेखकाउनि जो हर हफ़्ते तारीफ़ अवां ॿुधंदड़नि जे अॻियां पेश कयो वेंदो आहे। गुज़िरियल हफ़्ते सिंधी ॿोलीअ जे 2 ख़ूबसूरत लेखकाउनि बेगम बादाम नातवा ऐं बानू महबूब जो तारीफ़ अवां जे अॻियां पेश कयो वियो। ऐं हिन हफ़्ते असां वटि सिंध जूं 3 निहायती अहम लेखकाऊं, जंहिंमें अलामा शमसुल उलमा अलामा दाऊद कोटे जी घरवारी बेगम ख़दीजा दाऊद कोटो, बेगम ज़ीनत अब्दुल्ला चन्ना ऐं असांजी हिंद जी बहितरीन लेखका तारा मीरचंदाणी जो तारीफ़ अवां जे अॻियां पेश कयो वेंदो। सभ खां पहिरीं आऊं अवां जे साम्हूं बेगम ख़दीजा दाऊद कोटो जो तारीफ़ पेश कयां थो, जेका सिंधी अदब में ख़ासि करे औरतुनि जे रिसाले अदियूं जी बानीपुण हुई। सिंध जी नामवर लेखिका ऐं एडिटर बेगम ख़दीजा दाऊद कोटो जो पूरो नालो ख़दीजा ख़ानम धी डॉक्टर शमसुद्दीन शेख हो। हिन 1918 ईस्वी धारे हैदराबाद जे हिकु इल्मी अदबी घराणे में जनम वरितो। हीअ घराणो निहायती पढ़ियो लिखियो ऐं अदब जो ज़ौक़ रखंदड़ हो। नामवर शख़्सियत डॉक्टर ज़ियाउद्दीन शेख बि हिन घराणे जो चश्म चिराग हो। नामवर तालीमी माहिर आयशा शेख संदसि भेण हुई। ख़दीजा ख़ानम जी तालीम तौरे तरबियत बहितर नमूने थी। हिन पढ़ाईअ दौरान लिखणु शुरू कयो, पर हिन में अमली पुख़्तगी तॾहिं आई जॾहिं हुन सिंध जे नामवर आलिम अदीब तालीमदान ऐं शमसुल उलमा डॉक्टर उमर बिन मोहम्मद दाऊद कोटे सां शादी कई। डॉक्टर दाऊद कोटे जे संग में सलाह रिझण खां पोइ हिन बाक़ाइदे अदबी दुनिया में पेर पातो। डॉक्टर साहिब पिणु संदसि रहनुमाई करण में वसां न घटायो। नामवर तालीमी माहिर ईसा दाऊद कोटो संदसि फर्ज़ंद आहे। बेगम ख़दीजा हिकु अणविर्च ऐं जाखोड़ींदड़ ख़ातून जी गुज़री आहे।
संदसि इल्मी अदबी पोरियो तारीख़ जे सुनहरी वर्कनि में महफ़ूज़ थी चुको आहे, जेको सिंध जे ईंदड़ केतिरनि ई नसलनि लाइ रहबरी जो कमु ॾींदो रहंदो। हिन शमसल उलमा डॉक्टर दाऊद कोटे जी सवाना उमिरि मुंहिंजी मुख़्तसर आतम कहाणी तरतीब ॾेई छपाई, जेका सिंधी अदब में आम जाइ वालारे थी। हूअं बि ॾिठो वञे त असां वटि सिंधी अदब में तमामु थोरियूं अहिड़ियूं आतम कथाऊं मौजूदु आहिनि जिनखे उन वॾी लेवल जी पज़ीराई मिली आहे। उन्हनि आतम कथाउनि में अलामा दाऊद पोटे जी आतम कथा बि अहम जाइ वाला रहे थी। उनखां सवाइ हिन शाइरनि जो सरताज शाह अब्दुल लतीफ़ भिटाई किताब पिणु तरतीब ॾिनो आहे, जेको पिणु हिकु क़ाबिल फ़ख्र कमु आहे, छाकाणि जो शाह लतीफ़ सिंध जो आफ़ाक़ी शाइर आहे ऐं शाह साईं ते हिकु बहितरीन ऐं तारीख़ी किताब आहे। शाह लतीफ़ जी शाइरी बाबति बेगम खदीजा दाऊद पोटे जा वीचार निहायत ई अहम आहिनि, जेके आऊं अवां सां बंदि करियां थो। शाह असांजे नज़मी अदब जो सरताज ऐं पंहिंजे नूह में यकता ऐं बेमिसाल आहे। जेतोणीकि खांइसि अॻु केतिरनि शाइरनि सिंधी नज़मी अदब जे बाग़ जी आबियारी कई आहे ऐं पंहिंजी पर में सारा जा लाइक़ आहिनि, त बि शाह सभिनीअ खे शह ॾेई वियो आहे। खांइसि पोइ के बि शाइर अहिड़ा बैत न चया आहिनि जे शाह जे बैतनि सां मुक़ाबिल थी सघनि। संदसि सलासत ऐं रुकत, नगमू ऐं ख़त हिकु अजीब कैफ़ियत रखनि था। उहो रस ऐं उहा विरूं जा शाह जे बैतनि मां मिले थी, ता विरले कंहिं शाइर जे बैतनि में हूंदी। बेगम खदीजा जो ही पैराग्राफ शाह साईं जे शाइरियाणी अज़मत खे तमामु हिकिड़ी बहितरीन भेट आहे ऐं शाह साईं जे नज़मी ऐं शाह साईं जे आफ़ाक़ी पैगाम जे हवाले सां न सिर्फ़ु सिंध हिंद जे आलमनि उन ते तफ़सील सां लिखियो आहे, उन ते तहक़ीक़ कई आहे ऐं पर सिंध खां ॿाहिरि अंग्रेज़ लेखकनि बि शाह साईं जे कम खे जेको असां तमामु घणो जेको अॻिते आंदो आहे उन ते रिसर्च कई आहे। ऐं असांजी सिंध जाई आमना खमीसाणी शाह साईं खे अंग्रेज़ी में तर्जुमो कयो ऐं हिंदुस्तान जा ई अनू माखी तापुर शाह साईं जो अंग्रेज़ी में तर्जुमो कयो आहे। त शाह साईं सिंधी क़ौम जो बेमिसाल शाइर आहे। बेगम खदीजा दाऊद पोटो औरतुनि जे रिसाले अदियूं जी बानी सरपरस्त ऐं एडिटर रही चुकी आहे। हिन रिसाले सिंधी औरतुनि में तमामु वॾी इल्मी ऐं अदबी सुजागी आंदी, छाकाणि जो उन वक़्त में औरतुनि जे लिखण जे हवाले सां हालतूं साज़गार न हुयूं। केतिरियूं ई औरतूं फर्ज़ी नालनि सां लिखंदियूं हुयूं। अहिड़े दौर में अदबी हवाले सां अहिड़ो मयारी रिसालो जारी थियण बि हिकु वॾो कमु हो। हिन रिसाले सिंध जे केतिरनि औरतुनि खे वॾियूं अदीबाऊं बणाइण में अहम किरदारु अदा कयो, छाकाणि जो हिन रिसाले में नयनि लेखकाउनि खे मुकमल आज़ादी मिलियल हुई। ऐं ॿियो त हिन रिसाले जी सरपरस्त आला बेगम खदीजा ख़ानम बाशऊर ऐं सुजाग ज़हीन रखंदड़ एडिटर हुई, जेका कचनि फिकियनि लिखणनि खे बि इज़त करे मयारी बणाईंदी हुई। अहिड़ीअ तरह हिन रिसाले जो बि अदबी तारीख़ में हिसो बणिजे थो। हिन आज़ादीअ खां पोइ सिंधी अदब में औरतुनि जो हिसो जे उनवान ते तहक़ीक़ी मकाला लिखिया, जेके पिणु सिंधी अदब शाहकार चई सघिजनि था। हिन हवाले सां पाण लिखियो आहे त दुनिया जे औरतुनि खे सदियनि खां ग़ुलामीअ जे ज़ंजीरनि में बंदि कयो वियो आहे। हिन बेज़बान सिंस नाज़िक सभु कुझु सहंदे बि उहो साबित करे ॾेखारियो आहे त हिन में इनफ़रादी सलाहियत मौजूदु आहे ऐं औरतूं अॼु जी दुनिया में मर्दनि सां कुलो कुले में ॾेई हर कंहिं कमु ऐं हर कंहिं जवाबदारी खणण जे लाइक़ु आहिनि। ऐं सम्झां थो बेगम खदीजा दाऊद पोटे जो इहे लफ़्ज़ सिंध जी औरत जी अज़मत जे हवाले सां तमामु अहम आहिनि। अहिड़ी तरह
सिंध जी इन ख़ामोश ख़िदमतगार बेगम ख़दीजा दाऊद पोटो 21 जुलाई 2021 ईस्वी ते इस्लामाबाद में पसा पूरा कया। संदसि विछोड़ो सिंधी अदब में न मरजण जहिड़ो हाल आहे। पर मूंखे हिन वक़्त ते जदीद सिंधी शाइरीअ जे नुमाइंदा शाइर अयाज़ गुल जूं ही सिटूं ज़हन ते तरी आयूं आहिनि। लिखियाऊं पंहिंजे ॿुधंदड़नि सां वंड करियां थो ऐं बेगम ख़दीजा दाऊद पोटे खे बेटा उन पेश करियां थो। तुंहिंजे सॾ में सॾ ॾींदुसि, तुंहिंजे सॾ में सॾ ॾींदुसि, धरती मूंखे धार न ॼाण। तो वाकई बेगम ख़दीजा दाऊद पोटो जेका सिंध जे सॾ में सॾ ॾियण वारी रही आहे ऐं हू नथे धरती खां धार कॾहिं बि नथो करे सघिजे। मुंहिंजे साम्हूं बेगम ख़दीजा दाऊद पोटो ऐं असांजी अॼोके प्रोग्राम जी ॿी लेखिका आहे सा आहे बेगम ज़ीनत अब्दुल्ला चन्ना, हिका पुण अदबी मक़सन मारवी जी सरवाण रही चुकी आहे। सिंधी ॿोलीअ जी नाले वारी लेखिका कहाणीकारा एडिटर बेगम ज़ीनत अब्दुल्ला चन्ना 4 जनवरी 1919 ईस्वी ते सिंध जे तारीख़ी शहर सेवण में मोहम्मद साले चन्ना जे घर में जनमु वरितो। संदसि वालिद तोड़े वालिदा ॿई पढ़ियल ऐं बाशऊर हुआ, जंहिं करे संदसि तालीम ते ख़ासि तवजह ॾिनो वियो। इब्तिदाई तालीम क़ुरान पाक ऐं सिंधी मक़ामी सतह ते वरिताईं। बाद में अमर जी ख़्वाहिश ते गर्ल्स ट्रेनिंग कॉलेज हैदराबाद में पढ़ी, जितां सुठनि नंबरनि में इम्तिहान पास करण ते खेसि मास्तरीअ जो ऑर्डर ॾेई कलसीअ जे गर्ल्स स्कूल में मुक़ररु कयो वियो। बाद तरक़ी कंदे सेवन जे गर्ल्स स्कूल में हेड मिस्ट्रेस तौरु फर्ज़ निभायाईं। हिन 1935 ईस्वी खां अदबी दुनिया में पेर पातो। हिन शुरू में अदीब सिंध लाड़काणो ऐं सिंधू शिकारपुर में मज़मून लिखणु शुरू कया, जेके औरतुनि जी मज़लूमियत जे हवाले सां हूंदा हुआ। अदीब सिंध में हिन शबनम जे नाले सां लिखियो, छाकाणि जो उन दौर में मुस्लमान लेखिकाउनि जे लिखणनि ते टेका टप्पणी थींदी हुई। बाद में जॾहिं खेसि पंहिंजे कलम ते भरपूर एतमाद थियो त पंहिंजे नाले सां लिखणु शुरू कयाईं। ऐं हिते हिकिड़ी इहा ॻाल्हि पिणु वाज़ह कंदो हलां त असांजे सिंध जे सिंधी अदब में या अदबी तारीख़ुनि में केतिरनि माण्हुनि खे इहा ख़बर न हूंदी, अदीब सिंध में लिखंदड़ शबनम बेगम ज़ीनत चन्ना हुई। बेगम ज़ीनत चन्ना जी अदबी सुञाणप कहाणीकार वारी आहे, पर हू बहितरीन मौक़िक़ ऐं मज़मून निगार पिणु हुई। हिन जा केतिरा ई तहक़ीक़ी मक़ाला ऐं मज़मून सिंधी अदब में आम जाइ वाला रहनि था। हिन अब्दुल्ला ख़ान चन्ना सां शादी खां पोइ वञी कराचीअ जा वण वसाया ऐं उते अल वईद में अफ़साना ऐं मज़मून बेगम ज़ीनत अब्दुल्ला चन्ना जे नाले सां लिखणु शुरू कयाईं। संदसि लिखणनि खे एतिरी त मोट मिली जो इतफ़ाक़ सां कॾहिं न लिखंदी हुई त वटि पढ़ंदड़नि जा ख़त पहुचणु शुरू थी वेंदा हुआ। बेगम ज़ीनत 1955 ईस्वी में अदबी संगत कराचीअ जे वर्किंग कमेटीअ ते चूंडिजी आई। उन ई दौरान दोस्तनि जे इसरार ते हिन 1956 ईस्वी में मारवी नाले औरतुनि लाइ रिसालो जारी कयो। उहा सिंध जी पहिरीं औरत आहे जंहिं औरतुनि जो पहिरियों अदबी रिसालो जारी कयो, जेको पहिरियां हफ़्तेवार पोइ माहवार छपजंदो रहियो। संदसि इदारत ते शाया थींदड़ हिन अदबी रिसाले अदबी हल्के में ख़ासी मक़बूलियत माणी। पर अॻिते हली किन सबबनि जे करे 1960 ईस्वी में रिसालो बंदि करणो पियो। अहिड़ीअ तरह खेसि एडिटर तौरु बि सुञाणप मिली। सिंध जे अदबी हल्के में जीजी ज़ीनत चन्ना बि सॾियो वेंदो हो। नाले वारो लेखक मोहरम चन्ना संदसि भाउ। मोहरम चन्ना बि सिंध जो बहितरीन अदीब थी गुज़रियो आहे, जंहिं सिंधी ॿोली आगाटो दौर जहिड़ो शाहकार किताब सिंधी अदब जे झोल में विधो, जेको सिंध अदबी बोर्ड पारां छपिजी पधिरो थियो आहे। बेगम ज़ीनत चन्ना घण पासाई शख़्सियत जी मालिक हुई। हू अदबी लॾे सां सॼी ज़िंदगी सलाड़ियल रही
ऐं वॾनि नालेवारनि अदीबनि जे साथ में रही, जिन में हमीद सिंधी, अब्दुल काज़ीम ऐं ॿिया शामिल हुआ। हिन केतिरो ई अदबी पोरियो कयो जेको सिंध जे तारीख़ जे सुनहरे वर्कनि में महफ़ूज़ थी चुको आहे। टिमई मेरान नई ज़िंदगी खां अलावा हिंदुस्तान मां निकिरंदड़ नई दुनिया ऐं हलचल में बि सिंध जा मकाला मज़मून छपिजी चुका आहिनि। हिन सिंध जे नामवर आलमनि मीरा मोहम्मद शाह ऐं आगा ताज मोहम्मद जे संग में शाह सकाफ़ती कमेटी पारां यादगार लतीफ़ तरतीब ॾिनूं जेको शाह लतीफ़ जी ज़िंदगी तोड़े शाइराणे फ़िक्र जे मौज़ू ते सनद जी हैसियत रखे थो। बेगम ज़ीनत अब्दुल्ला चना जो शाह ऐं औरत बहितरीनु मक़ालो आहे जंहिंमें हू शाह साईं जे औरतनि मुतलिक़ शौरी सोच खे निर्वार कंदे लिखे थी त शाह जी सवाना हयात ते निगाह कबी त संदसि उमिरि जा जेके पहिरियां 20 वरह गुज़रिया आहिनि उन्हनि जा पूरा या आम वाक़िया साथियनि सां कोन था मिलनि। शाह जी सवाना हयात जो आम वाक़ियो इहो आहे त जॾहिं खेसि मुग़ल बेग जी नियाणी जी दुआ लाइ न्यू वियो तॾहिं शाह साहिब जी ज़िंदगी ते उन वाक़िए जो अहिड़ो असरु पियो जो सचो शाह उन वाक़िए बादी बणियो। शाह साहिब मुग़ल बेग जी नियाणी ॾिठी कोन हुई, न कि हुनजो हुसन संदसि तबियत ते असरु कयो। दर हक़ीक़त को बि सालम तबियत इंसान फ़क़्ति हिकु चीच ॾिसी उन ते आशिक़ कोन थो थी सघे, पर शाह साहिब हिकु औरत खे औरत सम्झी, औरत जी सीरत, औरत जे जज़्बात, औरत जी फितरत ते अहिड़ो त आशिक़ थियो जो उहे इश्क जा शोला न रुॻो आग बणिजी सिंध जी कुंड कुड़छ रोशन करे सघिया, पर वरियनि बाद बि संदसि शहरनि में उहा ई आग भरियल आहे जो जेको बि पढ़ंदो उनखे उहा ई तेज़ी, उहा ई तपिश ऐं उहा ई जज़्बात जी तेज़ लहर महसूसु थींदी। बेगम ज़ीनत चना जी मथी निकिरी मां शौरी सोच, वसी निगाह, अदबी ऐं फनी ॼाण जी परख पए थी। उहा निहायत ई बाशऊर औरत हुई। हुनजे लिखणनि मां समाज जो ओखदोख थियल नज़र अचे थी। उहो अदबी हवाले सां हर शइ जे तहक़ीक़ जे पस मंज़र में ॾिसण जी क़ाइल हुई। पाण न रुॻो तहक़ीक़ी मक़ाला लिखिया आहिनि पर इन अफ़साननि में निहायत ई दिलफ़रेब नसर इस्तेमालु कयो आहे। संदसि हिकु अफ़साने रांदिको जो हिकु पैराग्राफ हिते ॾिजे थो। हिकु दफ़े ओचितो असगर मूंखे संदसि नेणनि में तकींदे ॾिसी वरितो। उहे नेण जंहिंजे डिघनि पलकनि में मुंहिंजी ज़िंदगी जी हर तार मुंझी पई हुई, कोरियड़ी जे ॼार मिसल कहिड़ा न हुआ असगर या ख़ूबसूरत नेण। संदसि अफ़सानू नई ज़िंदगी जे अप्रैल 1956 ईस्वी वारे शुमारे में छपियो। वाकई हिन हिकिड़े पैराग्राफ मां ई महसूसु करे सघिजे थो त हीअ अफ़सानू केॾो शाहकार अफ़सानू आहे ऐं ख़ासि तौर ते आउं सम्झां थो त हीअ सिट हिकु दफ़े ओचितो असगर मूंखे संदसि नेणनि में तकींदे ॾिसी वरितो। माण्हू केतिरा ई माण्हू हूंदा जेके कंहिंजे नेणनि में ॾिसंदा हूंदा ऐं वरी जो साम्हूं वारो माण्हू नेणनि में ॾिसंदे कंहिंखे तके रही आहे। वाकई हिकिड़ी नई शइ आहे बल्कि पुराणी आहे, पर उनजो जेको आहे अहिड़े नमूने अकासी करणु इहा वाकई निराला आहे। बेगम ज़ीनत औरतनि जी समाजी सरगर्मियुनि में भरपूर हिसो वठंदी हुई ऐं उन्हनि जे मसइलनि ते खुलियो ॻाल्हाईंदी हुई। हुनजी हिन ख़ुददार कलमकार 12 जुलाई 1974 ईस्वी ते वफ़ात कई। खेसि अदबी मञता तौरु केतिरनि ई रिसालनि ज़ीनत चना नंबर कढे बेटा पेश कई आहे। मुज़िसामैन हुई असांजी बेगम ज़ीनत अब्दुल्ला चना जेका न जंहिं नरबो 12वीं रिसाले ज़रिए नयनि लेखकाउनि जी यादगारी कई, पर हिन लतीफ़ ते बि कमु कयो ऐं हिन सिंधी अदब खे शाहकार अफ़साना ॾिना। ऐं असांजे अॼोके प्रोग्राम जी ॿी जेका लेखिका आहे उहा आहे लफ़्ज़नि जी पिरोत तारा मीरचंदाणी।
सिंधई हिंद जी नामवर कहाणीकारा ऐं नाविल निगार तारा मीरचंदाणी 6 जुलाई 1930 ईस्वी ते हैदराबाद सिंध में जनमु वरितो। हिन इंटर ताईं तालीम हासिल कई। विरहाङे बाद जीअं ॿियनि सिंधी हिंदुनि खे धरतीअ खां धिकेदार कयो वियो, तीअं हिन ख़ानदान जे हिसे में बि दरबदरी आई। संदसि तारीरुनि में उन दर्द ऐं पीड़ा जूं भावनाऊं महसूस करे सघजनि थियूं। तारा मीरचंदाणी सिंधी अदब में तमामु घणी मञता हासिल करे चुकी आहे। संदसि कहाणियूं ऐं नाविल फिक्शन तोड़े मौज़ू जे लिहाज़ खां निहायत ई शाहकार आहिनि। संदसि कहाणियुनि ऐं नाविलनि जा 8 मजमुआ छपिजी चुका आहिनि। संदसि लिखणनि जी ॿोली निहायत ई सादी सिलोणी आहे ऐं संदसि लिखणनि जा मौज़ू आम आहिनि। ख़ासि तौर ते घरेलू मौज़ूअनि खे हिन वधीक अहमियत ॾिनी आहे, जिन में घरेलू इज़्दवाजी ज़िंदगी, ज़ाल मुड़ुस जे विच में हमायगी न हुजणु वग़ैरह आम आहिनि। जंहिं करे हिन पढ़ंदड़नि में तमामु घणी मक़बूलियत माणे। तारा मीरचंदाणी जो जग मशहूरु नाविल हठयोगी आहे, जंहिं हिन खे तमामु घणी मञता ॾियारी ऐं मुख़्तलिफ़ अदबी हलकनि में बहस जो मौज़ू बि रहियो आहे। हिन नाविल ते केतिरा ई अवार्ड पिणु मिली चुका आहिनि। हीउ नाविल मौज़ू जे लिहाज़ खां बि ॾाढो शानदार ऐं रोमानवी नाविल आहे। पर हिन नाविल जा 2 मुख्य किरदार ॾाढा ज़हीन पिणु आहिनि। ख़ासि तौर ते छोकिरीअ जो किरदारु ज़हनी लिहाज़ खां अञा बि अॻु भरो आहे। साॻे हवाले सां छोकिरो बि निहायत ई माठीणो ऐं माणपे वारो आहे, पर हुनजी तबियत में हथ घणो हुअण करे ॿिन्हीअ खे हिकु भेरो ज़िंदगीअ जे मोड़ ते जुदाईअ जो ज़हर बि पीअणो थो पवे। हिन नाविल जो पहिरियों हिसो हिते पुॼाणी थो करे। जॾहिं पढ़ंदड़ पहिरीं हिसे जी पुॼाणीअ ते पहुचे थो त ज़हन मां थका निकिरी थो वञे, और पोइ जॾहिं ॿिए हिसे खे पढ़जे थो त पढ़ंदड़ सामत में अचे थो। हिन नाविल में क्लाइमेक्स अहिड़ो आहे जो विच में छॾण ते दिलि ई न चवंदी, छाकाणि जो नाविल जी हर ख़ूबी पढ़ण लाइ उत्साहींदड़ आहे। मिसाल तौर डिक्शन, ॿोली, असलूब, रोमांस, एतिराम, ख़ुलूस ऐं मोहबत, जंहिंमें न गुनाह जो पिरतवो आहे न सवाब जी लज़त, पर एतिराम ऐं सूंहं जी इबादत थियल आहे। तारा मीरचंदाणी पंहिंजे लिखणनि ते तबसरो कंदे लिखियो आहे त मां किन ॿियनि बोल्ड लेखकाउनि जीअं कोन आहियां जो ललकार जो जवाबु ललकार सां ॾेई सघां, पर अहिड़नि वक़्तनि ते मां मुर्गो पंहिंजो पाण में ई समेटिजी वेंदी आहियां। मूंखे शख़्सी तौर हरू भरूं घर या पर वटां का ख़ासि बंदिश कान हुई, पर ख़ुदि पंहिंजे अंतर मन जूं बंदिशूं मुंहिंजे मथां पारो ॾिनियूं रहंदियूं आहिनि। पंहिंजे लिखणनि ते अहिड़ी सचाईअ सां राय ॾियणु वाकई सचे सादकार जी निशानी आहे। हिन जा ॿिया नाविल तोड़े कहाणियूं बि फनी तोड़े टेक्निक जे लिहाज़ खां शाहकार अदब में शुमार करे सघजनि था। संदसि छपियल किताबनि में उमायल कली नाविल जेको 1949 ईस्वी में छपियो, उषा नाविल जेको 1958 ईस्वी में छपियो, आइनू ऐं अक्स कहाणियूं 1965 ईस्वी में छपियल, उलझल तंदूं रेशम जूं कहाणियूं 1986 ईस्वी, लहरनि जी गूंज नाविल 1992 ईस्वी, विसारिया न विसरनि कहाणियूं 1996 ईस्वी, सूरज जी पहिरीं किरण नाविल 1998 ईस्वी, हठयोगी नाविल पहिरियों छापो 1990 ईस्वी ऐं ॿियो छापो सिंध में 2013 ईस्वी, जंहिंखे ताज़ो सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ पारां अवार्ड पिणु ॾिनो वियो। शामिल आहिनि संदसि नाविल कुमायल कली ते तबसरो कंदे डॉक्टर परवीन मूसा लिखे थी त तारा औरत जे फितरत जी कुंड कुंड खां वाक़ुफ़ आहे। कुमायल कली में हिन ख़ासि तौर घरू ज़िंदगीअ जा ॾुख सुख ऐं औरत जी वफ़ादारीअ खे अहमियत ॾिनी आहे।
डॉक्टर परवीन मूसा जी ही राय बि न्याय ते अहम आहे अहमियत रखे थी ऐं हूअं बि तारा मीरचंदाणी जेको बि लिखियो आहे सभु लिखणनि में अहिड़ो त तसलसल आहे जो पढ़ंदड़ उनखे जेसि ताईं पुॼाणी ते नथो पहुचाए तेसि ताईं उन्हनि मां हथ नथो कढी सघे। तारा मीरचंदाणी अदबी ख़िदमतनि जे मणका तौरु केतिरा ई अवार्ड पिणु मिली चुका आहिनि जिन में किन जो ज़िक्र ऐं हिते करियां थो। अखिल भारत सिंधी ॿोली ऐं सात सभा पारां अदबी ख़िदमतूं अवार्ड 1992 ईस्वी, सहयोग फाउंडेशन बम्बई पारां अदबी ख़िदमतूं अवार्ड 1992 ईस्वी, इंसानी हक़नि जी वज़ारत पारां संदसि नाविल हठ जोगी ते अवार्ड 1993 ईस्वी ऐं अॻु में बि ज़िक्र करे आयो आहियां त हठ जोगी नाविल ते ॿियो भेरो सिंध मां सिंधी लैंग्वेज अथॉरिटी पारां 2013 ईस्वी जो ख़ुशूसी अवार्ड ॾिनो वियो आहे। प्रोफेसर राम पंजवाणी लिटरेरी एंड कल्चर सेंटर पारां अदबी ख़िदमतूं अवार्ड 1994 ईस्वी, सिंधी साहित्य अकादमी नई दिल्ली पारां अदबी ख़िदमतूं अवार्ड 2000 ईस्वी शामिल आहिनि। इहे असांजी तारा मीरचंदाणी जेका हिन वक़्तु हिंदुस्तान में रिहाइश पज़ीर आहे ऐं जंहिंखे आऊं सिंधी ॿोली जी प्रवत लेखिका चवंदो आहियां ऐं निहायती ख़ूबसूरत नसर आहे, वणंदड़ नसर आहे, ॿोली ऐं असलूब वणंदड़ आहे ऐं संदसि लिखणियूं वाक़ई सिंधी अदब जो शाहकार आहिनि। मौजूद सामीन, अॼु असां अव्हां जे अॻियां सिंध जूं यानी सिंधी ॿोलीअ जूं टे आम लेखिकाऊं बेगम ख़दीजा दाऊद पोटो ऐं बेगम ज़ीनत अब्दुल्ला चन्ना ऐं टी जेका हिन वक़्तु हिंदुस्तान में रिहाइश पज़ीर आहे तारा मीरचंदाणी, पर उहा बि ॼण सिंध जा ई आहे, सिंध जे खमीर जी सिंध जी मिटीअ मां ॻोयल आहे। तंहिं करे टिनीअ जो इल्मी अदबी पोरियो कावशूं सिंध जे लाइ, सिंध जे ईंदड़ नस्ल जे लाइ, सिंध जे आईंदे जे लाइ, सिंध जे रोशन मुस्तक़बिल जे लाइ तमामु अहम आहे ऐं उमेद थो करियां त सिंध जो ईंदड़ नस्ल असांजे हिननि सुलझल ऐं सुजाण लेखिकाउनि जे पोरे खे मान ॾींदो। मुंहिंजो सामीन, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ॾाप जा ॾस में सिंधी अदब में औरतुनि जो सिलसिलो त अॼु जिन लेखिकाउनि जो तारीफ़ अव्हां जे अॻियां पेश कयो वियो, हिकु भेरो ॿीहर पंहिंजे मेज़बान अली नवाज़ आरिसर खे ॾींदा इजाज़त। ईंदड़ हफ़्ते वरी किन ॿियनि आम लेखिकाउनि सां गॾु अव्हां जे अॻियां पेश थिबो। साथ सलामत, सिंध सलामत। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन